नाज़रीन कुबो सईद कानवा मंज़िल न्यूज़ जी रिपोर्टर अब्दुल वहीद खोसो जी इन रिपोर्ट का अवां खे आगाह था कयूं। अड़ी खैरो जे खोसा बिरादरी जे ज़रिए ज़मीन ते आवासरनि जे मुबैना कब्ज़े ऐं ज़मीन जा खाता तब्दील करण ख़िलाफ़ अॼु 12हें ॾींहुं सईद अहमद खोसो जी अॻुवाणी में गड़ी खैरो जे नाअहल मुख़्तियारकार ऐं करप्ट तपेदार जे ॾाॾनि ख़िलाफ़ एहतजाज जारी। उन मौक़े ते सईद अहमद खोसो, इसरार अहमद खोसो, अर्ज़ मोहम्मद खोसो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गड़ी खैरो मुख़्तियारकार ऐं करप्ट तपेदार असांजे ज़रिए ज़मीन जा खाता असांजे नालनि तां ख़ारिज करे रिश्वत जो बाज़ार गरम कंदे बाअसरनि खां ॻोरी रिश्वत एवज़ ग़ुलाम रसूल जमाली जे नाले ते कया आहिनि, जेको असां सां सरासर नाजाइज़ी आहे। इन्हनि मुतालबो कंदे वसवारनि खे अपील कंदे चयो त गड़ी खैरो जे करप्ट मुख़्तियारकार हबीबुर रहमान खोसो ऐं राशी तपेदार मोहम्मद दीन बिरोई ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे असांजे ज़रिए ज़मीन जा खाता असांजे नाले ते ठाहे ॾिना वञनि।